नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया विशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस के 20 मरीज़ फ़ौत हयात विञाईंदड़नि जो अंग 30,173 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 847 नवां केस रिकॉर्ड। पीपल्स पार्टी जो हुकूमत मुखालिफ़ लॉन्ग मार्च अॼु मज़ार क़ायद कराची खां निकिरंदो। बिलावल भुट्टो सरदार जी क़यादत में निकिरंदड़ मार्च सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदे 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आजाणी जूं तयारियूं मुकमिल। बिलावल भुट्टो सरदारी पहिरियों ख़िताब अॼु ठटे में कंदो। बदीन ऐं ॿियनि हंधनि ते बि आजाणी कैंप्स क़ाइमु कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी अवामी मार्च के हुकूमत ते जमहूरी हमलो करार ॾींदे चयो त इदारा अणधुरिया रहनि त कठपुतली वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ कामयाबु थींदी। इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾिए त मार्च ऐं बेतमादी वारी रिथ जी ज़रूरत ई न पवंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो सरदारी चयो त सियासी ॼामड़नि जी मार्च सां को बि फ़र्क़ु नथो पए। बेतमादी रिथ कामयाबु थियण बैदि नए हुकूमत जो कमु रुगो साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडू कराइणु हूंदो। तहरीक इंसाफ़ जो कमु शहीद खान इक़्बाल हुकूकी सिंध मार्च मंज़िल ॾांहुं रवां दवां सखर ऐं ॿियनि हंधनि ते जलसे खे ख़िताब कंदे शाह महमूद कुरैशी चयो त 15 सालनि में जिन सिंध जी हालत न सुधारी उहे हाणे कहिड़े मुंहं सां मार्च कनि पिया। वफ़ाक़ी सरकार सिंध जी ख़िदमत करणु चाहे थी पर सूबाई हुकूमत रंडक बणियल आहे। अली ज़ैदी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी वारनि अवाम लाइ टके जो बि कमु न कयो। पैसे जो नाजाइज़ इस्तेमालु कयो वियो आहे। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ सां लाहौर में अख़्तर मेंगल जी मुलाक़ात। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त PDM वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ पेश करण जो उसूली फ़ैसिलो कयो आहे। ऑपोज़िशन पार्टीज़ रिथ आणण ते मुतहिद आहिनि। PDM कंहिं हद ताईं पंहिंजो होमवर्क मुकमिल कयो आहे। सरदार अख़्तर मेंगल चवे थो नाराज़गियूं नफ़रतुनि ऐं नफ़रतूं बग़ावत में तब्दील थींदियूं आहिनि। असां PDM जो हिसो आहियूं ऐं मुस्तक़बिल में रहंदासीं। बलूचिस्तान जे समूरनि मसइलनि जो हल सिर्फ़ु ॻाल्हियुनि में ई आहे। पंजाब खे अॻिते वधी नंढनि सूबनि खे गले लॻाइणो पवंदो। यूक्रेन ते रूस जे हमलनि में मारिजी वियलनि जो अंग 200 खां वधी वियो। 1000 खां वधीक ज़ख़्मी। यूक्रेन जे गादी वारे शहर कीव मां हालत पलाइण जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी। वेड़ सबबि स्कूलनि ऐं अपार्टमेंट्स जी इमारतुनि खे नुक़सानु। ऐं रूस तरफ़ां यूक्रेन ते हमले सबबि फाथल केतिरा ई पाकिस्तानी शागिर्द ऐं शहरी ॾुखियनि जो शिकार। हैदराबाद वासणी शागिर्दियाणी मासूमा मेमन खे पोलैंड में दाख़िल थियण खां रोकियो वियो। शागिर्दियाणी रोईंदे वीडियो बयान जारी कयो त खेसि पोलैंड खां 30 किलोमीटरनि जे फ़ासिले ते छॾियो वियो। मुश्किल सां पहुती त पोलैंड वञण खां रोकियो वियो। मथां तशदुद कयो पियो वञे। छा असां पाकिस्तानी न आहियूं जो मदद नथी कई वञे।